अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मल्लाह हमारी सिरा साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल सकरन अलीगोट लगू पौर खान ज़वर में अली अकबर ज़ौर जी ॿी वरसी मल्हाई वई। मौके ते जसकम जे मरकज़ वाइस चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालानी पंहिंजे ख़िताब में चयो त साईं जीएम सैयद कॾहिं बि बाबा बुल्ले शाह, गुलाम फरीद ऐं वारिस शाह वारे पंजाब जी मुखालफ़त न कई, पर पाकिस्तान ते पंजाब नवाज़ रियासत जी सोच जी मुखालफ़त कई। हिन वधीक चयो त मरहूम अली अकबर ज़ौर फ़िक्र जे जीएम सैयद जो पैरोकार हो। उन फ़क़्र ताती धड़ियल सिंध जे लाचार माण्हुनि जो ख़त्म जो जज़्बो आख़िरी घड़ियुनि ताईं सदन साह सां सांडियल हो। हिन चयो त पाकिस्तान हुकुमराननि जे सिंध ऐं मज़लूम माण्हुनि सां रोशे मां असां उहो सम्झूं था त उन्हनि जी बर्बियत ऐं ॾाढा जो ख़ात्मो आज़ाद सिंध ऐं सिंध जे समूरनि वसीलनि तां हितां जे वारसनि जी मालिकी करण सां ई मुमकिन आहे। सकरन प्रेस क्लब जे सदर मोहम्मद सिद्दीक मंग चयो त उहा जाइ आहे जिते साईं अब्दुल वहीद आरिसर रसूल बख्श पलेजो ऐं ॿिया संत परस्त दोस्त संद ईंदा हुआ। हर वक़्तु क़ौमी कचहरी ज़रिए क़ौमी सोच रखंदड़ ज़हननि जी आबियारी थींदी रहंदी हुई। मरहूम अली अकबर ज़ौर बि उन्हनि महाननि अॻवाननि जी सोबत सबब सिंध जे मज़लूम माण्हुनि जी सहायता वारे जज़्बे सां सुलाढ़जी चुको आहे। उन मौके ते सैयद मसूद शाह, गुलाम मुस्तफ़ा ज़ौर, मोहम्मद जुमन ज़ौर पिणु ख़िताब कयो। रिपोर्टर राजकुमार और साहिल न्यूज़ नेटवर्क सकरन।